में असेंबली पेट्रोलियम इस्मन में लेवीअ जी क़ीमत में मरहलेवार 50 रुपया इज़ाफ़ो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि इजलास में फाइनेंस बिल 2022-23 जी मंज़ूरीअ वारी रथ ऐवान में पेश कई वई, जंहिंखां पोइ ऐवान मंज़ूर करे वरिती आहे। नाणे बाबति ममलकती वज़ीर आयशा गोस पाशा ईंदड़ माली साल में मरहलेवार बुनियादनि ते पेट्रोलियम लेवी टैक्स में 50 रुपया फी इज़ाफ़े जे ऐवान खां मंज़ूरी वठी छॾी आहे। ऐवान पेट्रोलियम शयुनि ते 15 रुपया फी लीटर लेवी लागू करण वारी तरमीम मंज़ूर करे वरिती आहे। आयशा गोस पाशा चयो त असां जेकी तब्दीलियूं कयूं उहे गुज़िरियल हुकूमत IMF सां तइ करे आई हुई। असां रुॻो वाइदनि जी पासदारी करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कंदा हलूं। क़ौमी असेंबली पेट्रोलियम लेवीअ जे क़ीमत में मरहलेवार 50 रुपया फी इज़ाफ़ो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि इजलास में फाइनेंस बिल 2022 ऐं 23 जी मंज़ूरीअ वारी रथ ऐवान में पेश कई वई, जंहिंखे ऐवान मंज़ूर करे वरितो आहे। नाणे बाबति ममलकती वज़ीर आयशा गोश पाशा ईंदड़ माली साल में मरहलेवार बुनियादनि ते पेट्रोलियम लेवी टैक्स में 50 रुपया इज़ाफ़े जे ऐवान खां मंज़ूरी वठी छॾी आहे। ऐवान पेट्रोलियम शयुनि ते 50 रुपया फी लीटर लेवी लागू करण वारी तरमीम मंज़ूर करे वरिती।